अचण वारे एपिसोड में दोस्तों तव्हां ॾिसो जॾहिं बंदूक जो मुंहुं सांवर हिकु भेरो ॿीहर वरी जेको आहे रुंडे ऐं हसीना ऐं जाबर ॾे कंदो, पोइ वरी इन्हनि जे लाइ अञा मुसीबत बणिजी वेंदी। पोइ चाकर खान इन्हनि खे आहिस्ता आहिस्ता क़ाबू करण जी कोशिशि कंदो, छो त हाणे इहे चाकर खान जी बंदूक जो रुख फेरे चुका आहिनि। जाबर सांवल ॾे सांवल वरी इन्हनि ॾे फेरींदो, तेसीं ताईं हिकु 2 स्पेल निकिरी वेंदा। 2 स्पेल जो मक़सदु आहे 40-50 एपिसोड हली वेंदा ऐं तेसीं ताईं रावल बि कुझु न कुझु मथो सिरी पटे अस्पताल मां निकिरी ईंदो, यानी साहु खणंदो। अहिड़े हिसाब सां रावल बि कुझु न कुझु ॿुधाइण जे लाइक़ु बणिजी वेंदो। उन खे ख़तमु करण जे लाइ जाबर ऐं हसीना ऐं रुंडो को न को वरी नओं क़दम खणंदा, जीअं रावल न ॿुधाए सघे असलियत, छो त रावल ऐं नौकराणी 2 अहिड़ा माण्हू आहिनि जिन जी ॻाल्हि ते चाकर पको यकीन करे वेंदो ऐं इन्हनि खे हेॾे होॾे करण जे लाइ हू पंहिंजी पूरी कोशिशि कंदा। हुनजी इहा कोशिशि हूंदी कीअं बि करे असां इन्हनि खे गुम कयूं, पोइ असांजे मथां को सबूत कोन बचंदो, पोइ चाकर खान खे ख़तमु कंदासीं। ऐं हसीना जी टेंशन इहा आहे त पोइ मां जॾहिं चाकर खान मारिजी वेंदो पोइ मिल्कियत ते कब्ज़ो कंदुमि ऐं उन खां पोइ दोस्तो जाबर खान खे बि हसीना बेगम मारण जी कोशिशि कंदी। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे।